अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार कहानी अचण वारनि केसरनि में छा थियण वारो आहे। छा नेक्स्ट एपिसोड जेका तकरार ड्रामे जी हुई इन में वाकई हाणे नवाब खान जे लाइ मुसीबत पैदा थियण वारी आहे, या वरी नवाब खान खे इहे दोस्त जेको आहे साथ ॾेई इन जी जान छॾाईंदा। छा अचण वारी किस्त में दोस्तों शेर अली छा आख़िरी 2-3 किस्तनि खां पोइ शेर अली जो रोल ख़तमु थी वेंदो, या शेर अली अॻिते जेको ई सिजावल सां विढ़ंदो ईंदो ऐं नवाब खान सां। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों बख्शल खे पूरो कयो वेंदो? बिल्कुलु दोस्तों, जी वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। तव्हांखे वाज़े करे ॿुधायूं था दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त हाणे नवाब खान के दोस्तनि जी ज़रूरत पइजी वई आहे। हू कोशिशि करे पंहिंजा दुश्मन सॼा ई दोस्त बणाइण जी कोशिशि कंदो ऐं सिजावल खान खे झुकाइण जी कोशिशि कंदो। नेक्स्ट एपिसोड में दोस्तों तव्हां ॾिसजो त मूसारनि मां हथु पढ़ंदो नवाब खान, पर मूसानि जी ॻाल्हि वरी बि न मञींदो। पोइ बि हू थोरो करे छॾींदो ऐं दरिया खान ते हथड़ो फेरे छॾींदो ऐं दरिया खान ऐं मूसा हलिया वेंदा। लेकिन हू इहा सोचींदा त वाकई मूसा खे दरिया खान वरी कोशिशि कंदो, सम्झाईंदो तूं नवाब खान ठाह करे जान छॾाए बसि। ऐं हिसाब सां दोस्तों हाणे मीर बि मौक़ो ॾिसी भाउ जे घर हलियो वेंदो, राणी सां मिलंदो। तव्हां ॾिठो राणी सां मिलियो आहे, राणी उनखे मोटाए छॾींदी, तव्हां हलियो वञ हिते जेको आहे बाबू अची वेंदो, मां ठाह तव्हांजो ज़रूरु कराईंदुसि, मां हुनजो ज़ोर ॾींदुसि। ऐं शेर अली सिजावल लाइ मुसीबत तयारु करण लाइ फुल कोशिशि कंदो अचण वारनि किस्तनि में, ऐं सिजावल खान बि कोशिशि कंदो नवाब खान खे मां झुकाए वठां। ख़ुदा हाफ़िज़।